बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इस्लामियात 5वीं क्लास लाइ बाब पहिरियों क़ुरान करीम। क़ुरान पाक जो तारुफ़ आहे। अचो त पढ़ूं। क़ुरान मजीद अल्लाह ताला जो आख़िरी आसमानी किताब आहे, जंहिंखे हिन पंहिंजे मलाइक हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम जे ज़रिए पंहिंजे आख़िरी पैगम्बर हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह ख़ातमुन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसहबिहि वसल्लम तर्जुमो। हज़रत मुहम्मद अल्लाह ताला जो रसूल आहे ऐं अल्लाह ताला जो आख़िरी नबी ऐं रसूल आहे। संदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं संदन आल ऐं असहाब सगोरन रज़ियल्लाहु अन्हुम अजमईन जे मथां अल्लाह ताला जी रहमत ऐं सलामती हुजे। ते तक़रीबन 23 सालनि जे अरसे में थोरो थोरो करे नाज़िल फरमायो। क़ुरान जे नाज़िल थियण जो मक़सदु क़ुरान मजीद जे नाज़िल थियण जो मक़सदु इंसान ज़ात जी हिदायत ऐं रहबरी करणु आहे। उन जी हिफ़ाज़त जी ज़िम्मेवारी अल्लाह ताला पाण खईं आहे। उहो ई सबबु आहे त 1400 साल गुज़रण बावजूदि उहो उन ई सूरत में महफ़ूज़ आहे, जंहिं सूरत में नाज़िल कयो वियो हो। क़ुरान मजीद जी तिलावत जो वॾो सवाबु आहे उन जे हर हरफ जी तिलावत ते अल्लाह ताला 10 नेकियूं अता करे थो। क़ुरान पाक जी जेका तिलावत आहे उन जे हर हरफ ते, हर अखर ते अल्लाह ताला 10 नेकियूं अता करे थो। क़ुरान मजीद यादि करण खे वॾी इबादत करार ॾिनो वियो आहे ऐं उन ते अमल करण जी सूरत में ॿिन्ही जहाननि जी कामयाबीअ जी ज़मानत ॾिनी वई आहे। जीअं त क़ुरान मजीद अल्लाह ताला जो मुक़दस किताब आहे, उन करे उन जी तिलावत जे अदबनि खे हमेशह नज़र में रखणु घुरिजे। हिन बाब में क़ुरान मजीद जा 3 सिपारा, सिपारो नंबर 4 खां 6 ताईं नाज़रा पढ़ाया वेंदा ऐं कुझु सूरतूं आयतुल कुर्सी, सूरह अल फलक, सूरह नास यादि करायूं वेंदियूं। उन खां सवाइ सूरह फातिहा, तशहद में आयल लफ़्ज़, दरूद इब्राहिमी ऐं तर्जुमे सां दुआऊं बि ॾिनियूं वयूं आहिनि, जिन खे यादि करणु ज़रूरी आहे। आयतुल कुर्सी, औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम, ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम, लहू मा फ़िस समावाति व मा फ़िल अर्ज़, मन ज़ल्लज़ी यशफ़अु इंदहु इल्ला बिइज़्निही, यअलमु मा बैन अयदीहिम व मा ख़ल्फ़हुम, वला युहीतून बिशैइन मिन इल्मिही इल्ला बिमा शाअ, वसिअ कुर्सियुहु समावाति वल अर्ज़, वला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा व हुवल अलिय्युल अज़ीम।
सूरह फलक। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल औज़ु बिरब्बिल फलक मिन शर्रि मा खलक व मिन शर्रि गासिकिन इज़ा वक़ब व मिन शर्रिन नफ़्फ़ासाति फ़िल उक़द व मिन शर्रि हासिदिन इज़ा हसद। सूरह नास। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल औज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वस्वासिल खन्नास अल्लज़ी युवस्विसु फ़ी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन नास। सूरह फातिहा। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलज़्ज़ालिन। तर्जुमो। सब सारा जहानन जे पालनहार अल्लाह ताला लाइ आहे, जेको बाज़ारो मेहरबान क़यामत जे ॾींहं जो मालिक आहे। तुंहिंजी इबादत करियूं था ऐं तोखां ई मदद घुरूं था। तुंहिंजी इबादत करियूं था ऐं तोखां ई मदद घुरूं था। असांखे सिधी वाट ॾेखार, जा उन्हनि जी वाट आहे जिन ते फज़्ल कयो अथई, न उन्हनि जी वाट जिन ते ॾमर थियल आहे ऐं न गुमराहनि जी वाट। तय्यातु लिल्लाहि वस्सलातु वत्तय्यबातु अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहिस सालिहीन। अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहू। तर्जुमो। सब कौली फ़ेली ऐं माली इबादतूं अल्लाह ताला जी आहिनि। सलाम हुजे तव्हां ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व सहाबी वसल्लम ऐं अल्लाह ताला जी रहमत ऐं उन जूं बरकतूं हुजनि। सलाम हुजे असां ते अल्लाह ताला जे नेक बाननि ते। ऐं शाहिदी ॾियां थो त अल्लाह ताला खां सवाइ ॿियो को बि माबूद न आहे। ऐं शाहिदी ॾियां थो त हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह ख़ातमुन नबीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व सहाबी वसल्लम अल्लाह ताला जा बाना ऐं रसूल आहिनि। दुरूद इब्राहिमी। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। तर्जुमो। ए अल्लाह, हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह ख़ातमुन नबीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व सहाबी वसल्लम ते ऐं हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह ख़ातमुन नबीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व सहाबी वसल्लम जे आल ते रहमत नाज़िल फरमा, जहिड़ी तरह तूं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम ऐं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जे आल ते रहमत नाज़िल फरमाई। बेशक तूं तारीफ़ जे लाइक़ु वॾी बुज़ुर्गीअ वारो आहीं। ए अल्लाह, हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह ख़ातमुन नबीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व सहाबी वसल्लम ते ऐं हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह ख़ातमुन नबीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व सहाबी वसल्लम जे आल ते रहमत नाज़िल फरमा, जहिड़ी तरह तूं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम ऐं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जे आल ते बरकत नाज़िल फरमाई। बेशक तूं तारीफ़ जे लाइक़ु वॾी बुज़ुर्गीअ वारो आहीं। ये दुरूद इब्राहीम जो तर्जुमो ऐं दुआ आहे।
रब्बना आतिना फिद दुनिया रब्बना आतिना फिद दुनिया हसरतुम व फिल आखिरत हसनतुम व क़िना अज़ाबन नार। तर्जुमो, ए असांजा पालणहार, असांखे दुनिया में बि चङाई ऐं आख़िरत में बि चङाई ॾे ऐं असांखे बाहि जे अज़ाब खां बचा। दुआ, रब्बि जअलनी मुक़ीम अस्सलात व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ रब्बना अग़फ़िर ली व लिवालिदैय व लिल मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। तर्जुमो, ए मुंहिंजा पालणहार, मूंखे ऐं मुंहिंजी औलाद खे नमाज़ पढ़ंदड़ कर। ए असांजा पालणहार, मुंहिंजी दुआ क़बूल कर। ए असांजा पालणहार, मूंखे ऐं मुंहिंजे माउ पीउ खे ऐं मोमिननि खे बख़्श जंहिं ॾींहुं हिसाब क़ाइमु थींदो।